हज़रत कलंदर लाल शहबाज जो 774 उर्स मुबारक शुरू। वज़ीर औक़ाफ़ मज़ार ते चादर चाढ़ी। हज़रत लाल शहबाज कलंदर जे 774 उर्स मुबारक जी तक़रीबन जो बाक़ायदा इफ़्तिताह सूबाई वज़ीर औक़ाफ़ सईद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी मज़ार ते चादर चाढ़ी ऐं दुआ सां कयो। इन मौक़े ते डिवीज़नल कमिश्नर फ़याज़ हुसैन अब्बासी, DIG तारिक रज़ाक धारेजो, डिप्टी कमिश्नर ॾियामशोरो गज़नफ़र अली क़ादरी, चीफ एडमिनिस्ट्रेटर औक़ाफ़ मुख़्तियार अली अबड़ो, SSP ॾियामशोरो मोहम्मद ज़फ़र शाहगा, 7 म्युनिसिपल कमेटी जो चेयरमैन सैयद शहज़ाद हैदर शाह ऐं ॿिया आला अमलदार मौजूद हुआ। बाद में मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर चयो त सिंध सूफ़िन ऐं अवलाइन जी धरती आहे जिन हमेशह अमन प्यार ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। इन करे ही धरती अमन ऐं प्यार जो मर्कज़ रही आहे। मौजूदा दौर जे हालतनि खे नज़र में रखंदे दहशतगर्दी, अणसहप ऐं मुआशिरे में इंतिहा पसंदी ऐं मनफ़ी लाड़नि जे ख़ात्मे लाइ सूफ़िन जे पैगाम खे आम करण जी ज़रूरत आहे। संदसि वधीक चवणो त लाल शहबाज कलंदर जो उर्स मुबारक मुल्क जो वॾो उर्स आहे जंहिं में मुतवक़ा तौर ते इन साल 30 लख पांधीड़ा सेवण ईंदा, छाकाणि त गुज़िरियल साल बि 28 लख पांधीड़ा सेवण पहुता हुआ। हिकु सवाल ते हिन चयो त ज़ाइरीन खे हर मुमकिन सहूलियत फराहम करण लाइ कोशिशूं जारी आहिनि। सूबाई वज़ीर सईद रियाज़ हुसैन शाह पुछल सवाल जे जवाब में चयो त सेवण में तरक़ियाती कम थींदा रहंदा आहिनि ऐं ईंदड़ EDP स्कीम में सेवण लाइ तरक़ियाती कम रखिया वेंदा। सूबाई वज़ीर इस्लामाबाद में थियल बम धमाके जी मज़म्मत कंदे अफ़सोस जो इज़हार कयो ऐं चयो त पाक फ़ौज ऐं पाकिस्तान जी हुकूमत जी दहशतगर्दी ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहे ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान मां दहशतगर्दी जो ख़ात्मो थी वेंदो। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ॾियामशोरो गज़नफ़र अली क़ादरी पारां सूबाई वज़ीर खे शहबाज यादगार शील्ड पिणु पेश कई। सूबाई वज़ीर दरगाह जे अहाते में ग़रीब औरतुनि में कपिड़ा ऐं तोहफ़ा पिणु विराया।